छो त ॿारनि जूं ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं खिलाए विझंदियूं आहिनि। ॿार आहिनि न। नवाब शाह मां नमाज़ पढ़ण वियुसि, हिकिड़ी नंढड़ी छोकिरी मस्जिद में क़ुर पढ़ण आई। मूंखे ॾिसी चई चाचा तूं मोबाइल मां कीअं निकिरी आयो आहीं? मूंखे खिल आई। ॿार आहिनि न, मूंखे मोबाइल में ॾिसंदा मुल्लो निभागो जुबे समेत निकितो हिकिड़े नंढड़े ॿार कुकड़ पाली, पोइ कुकड़ मरी वियसि, रोए पियो वेठो। ॿिए हमरा जी ॼट मश्किरी कयो, छो थो रोई? चे कुकड़ मरी वई आहे। चे कुकड़ मरी वई रोई तूं? मुंहिंजी ज़ाल मरी वई, मां कोन रुनुसि। त ॿार छा चयो? कुकड़ त आना ॾींदी न, जोड़े हींअर आना ॾींदी। ॿार त अलाह जो कसम आहे। हिननि ॿारनि में टे खूबियूं वॾियूं अथव, टे। सुभान अल्लाह जो दॿो ॿुधायां, मज़ो न आहे। हाणे तव्हां थकिजी पिया आहियो न। मौला अलीअ जा मुरीद ॿई थबड़ा पिया, असदुल्लाह ख़ल्क़ काॾों आई आहे? अल्लाह, मां बि पहिरीं मुहर्रम खां वठी जलसा कया आहिनि, पर अॼु गड़ी खैरे वारनि थकई मज़ो न आहे। दाजिया मौला अलीअ जा मुरीद ॿई थबड़ा पिया, कौन आइन में बुलंद है रुतबा हुसैन का, फर्श ज़मीन से अर्श तक है चर्चा हुसैन का। नारे लगे करबला का शाह हुसैन, वाह हुसैन वाह, करबला का शाह हुसैन, करबला का शाह हुसैन, करबला का शाह हुसैन। वही तमरत करे मुझे मौला हुसैन के सलाम। नारे तकबीर, तू जो हुसैन मुझे हुसैन, करबला का शाह हुसैन, तू जो हुसैन मुझे हुसैन, इधरी त आया ही असां मौला अलीअ जो सामान असां वटि। अली कारियो कुरान असां वटि, अली हाजियो काबो असां वटि, अली नमाज़ियो मस्जिद असां वटि, अली दीनदारो दीन असां वटि। अलीअ जो बचड़ो मुंहिंजो मौला हुसैन सच्चे में शहीद थियो, मुंहिंजो कायद शहीद, अल्लाह मां डॉक्टर ख़ालिद शहीद थियो, ख़ुदा जो कसम सिर सजदे में। हैदरिया तो किरदार देखा है ना, पर तहां जे भी नजर में फॉल्ट है। हाँ बल्ब तहां सां ॻाल्हायां। वॾो माण्हू सुबुह जो पंधु करे, गड़ी खैरे वारा चवंदा साहब वाक पियो करे, मां जहिड़ो पंधु करे चवंदा निभागे वटि किरायो कोन। वॾो माण्हू चांहि पापा खाए, साहब टेस्ट पियो करे, मां जहिड़ो खाए मुलो बुख थो मरे। वॾो माण्हू कावड़ करे चवंदा साहब जो बीपी हाय, मां जहिड़ो कावड़ करे चवंदा पात्रनि ते शौंक़ अथसि। ग़लति फैसला बेटा ई साधो चए, गिदड़ चढ़ियो घोड़े ते, गिदड़ चढ़ियो लतीफा अंधेर नगरी चरबट राजा, सारियूं सस्तियूं पलाल महांगो। भला भिट वसे, मां आयो ही लतीफ़ जे दरगाह, मतां सुभाणे को कटड़ू चे लतीफ़ खे नथा मञनि, अलीअ खे नथा मञनि, पिणे खे मञींदा न मञनि। हा त लतीफ़ जो मुलो छो घुराइनि? हा बस कर पड़ा बेलचान ठोकिया। अली हक़ जो इमाम, अली मर्द कलंदर, असांजो नारो इहो आहे उम्मत सारी गुलाम, अली असांजो इमाम। मौला अलीअ जा मुरीद ॿई थबड़ो पियो, ॿई इते रखो, छो त मुंहिंजो बयान सभु ॿुधण ईंदा आहिनि, दीवान भी मुझे बयान ॿुधण ईंदा आहिनि।
अल्लाह मौलाई दींदा है चलो आजा असांजी वॾी सुञाण कहिड़ी आहे त असां इंसान आहियूं पोइ मुसलमान आहियूं शियो आहे सुन्नी आहे देवबंदी आहे बिरेली आहे अरे को मुसलमान भी आहे बिड़ी अची छिता था पहिरीं सुञाण इहा आहे त असां इंसान हज़रत आदम ज़ात जो कहिड़ो हो जमाली हो गड़ी खैर बिरोई हो हज़रत आदम जो मज़हब कहिड़ो इंसानियत बार में समझ करी मुझे मौला अली जुम्मे जो वाइस तो करे काथे कूफे जे जामा मस्जिद दादी जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया मजो ही नाए दादी मौला अली जो मुरीद भाइयों थबुल कयो बयान जारी रखा जुम्मे जो बयान पे करे मुझे मौला अली हिकिड़ो हमारा उथी बीठो अली मुंहिंजो सुवाल आहे पुछ उहे कहिड़ा सादा जेके बच्चा ॾियनि उहे कहिड़ा जेके आना मौला फरमाए जंहिंजा कन ॿाहिरि उहे बच्चा ॾींदा थी जंहिंजा कन अंदरि उहे आना वरी ॿियो हमरा उथी बीठो अली मुंहिंजो सुवाल साॻियो ई आहे उहे कहिड़ा सादा जेके बच्चा ॾियनि उहे कहिड़ा जेके आना मौला फरमाए जेके थञ प्यारींदा उहे बच्चा ॾींदा थी बाक़ी आना टियों हमरा उथी बीठो अली मुंहिंजो सुवाल साॻियो ई आहे उहे कहिड़ा सादार जेके बच्चा उहे कहिड़ा जेके आना मौला फरमाए जेके खाधो चबाड़े खाईंदा उहे बच्चा ॾींदा थी तव्हां घर चबाड़ींदा आहियो ईअं दॿींदा आहियो जेके खाधो चबाड़े खाईंदा उहे बच्चा ॾींदा थी जेके दाणो चुगे खाईंदा उहे आना ॾींदा थई मुंहिंजे मौला चोथों दफ़ो ऐलान कयो त आहे को मजमे में साॻियो सुवाल वराए करे केर बि न थियो हज़रत अली फरमायो जेकॾहिं 100 ॼणा अॼु साॻियो सुवाल कनि हा अली जवाब मटे ॾिया जो त अलीअ जे सीने में उहो क़ुरान आहे जेको मोहम्मद ते अर्श तां नाज़िल थियो आहे चमन चमन कली कली अली 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 बड़े वाह मुझा ॿारनि में 3 खूबियूं वॾियूं आहिनि घणियूं ॿुधायां हिकिड़ी खूबी विढ़ंदा आहिनि न त महिल ई ठही वेंदा आहिनि तव्हां गड़ी खैर वारा अॻिले इलेक्शन में विढ़िया आहियो अञा फूकिया वेठा बचे मन के सचे ये दिल में न रखना ॿी खूबी कहिड़ी अथनि मिट्टीअ जा घर ठाहे खेॾी वरी लत हणी ड्राहे छॾींदा ॿुधाईंदा आहिनि त दुनिया फानी आहे टी खूबी त अञा वॾी अथनि इहा जे गड़ी खैरे वारनि में अची वञे न गड़ी खैरो जन्नत अलाह टी खूबी ॿारनि में कहिड़ी आहे ॿुधा कम न थींदो न रोंदा ये वॾा होशियार अथव पीउ मामा रोई कमु कढंदा अम्मा 10 रुपया दे कुल्फी वठां कोनन 10 ना दे बाबा कोनन पिणे शहर विया ना दे बाबा कोनन पिणे जो ना दे सुञाणा थो हिनखे लेथड़ंदा मिट्टी मथे में विझंदा रोंदा मां वटि न हूंदो उधारो वठी बि बच्चे खे ॾींदी गड़ी खैरे वारो बच्चो रोए माउ खे रहम अचे बंदो रोए त अर्श ते रब खे रहम अचे अकेले रब जा पुजारी भईयो थबुर हथ कयो भईयो थबुर हज़रत इमाम हुसैन साईं नंढड़ो छा चई नाना रांदी का त नंढड़नि खे ॾिबा तव्हां वरी वॾे खे ॾेई छॾियो बुज़ुर्ग फरमायो पहिरियों आयो मां ॾेई छॾियो हाणे बि दुआ था कयूं अलाह ॾींदो नबी से हथ खयां दुआ हले पई हरणी पंहिंजो बच्चो खयो जोड़ पई अचे साईं जे अॻियां रखई फतकल्लम बिलिसान अरबियन अरबीअ में कई ॻाल्हि आहे छा में असांजो ज़ोर अंग्रेजीअ ते आहे
बी काम, सी काम, टी काम, वन काम, पछाड़ी नाकाम। अरबी में पई गाल रावी तो जे हता यफमुल कौम कुल्लु असा बुधूं क्या समझूं क्या तो वह हरणी छापई जे बुध जा के भई या रसूल अल्लाह अगलो बच्चो भी मुंजो हो तहां जो साहबी शिकार करे खणी आयो एक बच्चो मां पाण खणी आया मां बच्चे जी जुदाई तो बर्दाश्त करे सका सी पर हुसैन जो रोमण बुका बर्दाश्त न तो हाणे पहिरी रिवायत तो पढ़ा रमजान जी ईद जी रात बई बछड़ा अम्मा सुबाने ईद कपड़ा कोनन जे मां दुआ थी कया अल्लाह दींदो अम्मा सन हथ रखया दुआ हले पई दरवाजो खड़क्यो बछड़ा हुसैन जी अम्मा दर खोल बिस्केरा दर खोले घोड़े सवार नूरानी शक्ल बवगा पेक थल झगड़ो तुंजो थी बियो तुंजे वडे भाव हसन जो थी सुबह थो ईद नमाज थी नबी सही ईद पढ़ाई पहलू न्याणी सां ईद मिलन आया तहां कादे भजन आयो उसते शहदाद कोट संगत इंतजार में आ असांजे छोकरन में 3 वडियूं बीमारियूं हैं बुधाया एक छड़ा बियो बेरोजगार टियों इश्क में अंधा नबी सही ईद पढ़ी बकम मखना जो या न्याणियुनि सां ईद मिलो या बीमार जे कबर ते वञो असांजे छोकरनि खे पी वणे ई नथो गादीअ ते लिखियो पियो अमर जी दुआ पिड़े धाड़े लो जा नबी से आया अम्मा सान के पर में फातिमा जी बाबा नंढरन जा कपड़ा कोना गादवा दई के रा दुआ घुरम अला केर दर खड़काए देयो पान फरमायो बचड़न के सडु कर मां मोहम्मद कपड़ा दिसा हजरत इमाम हसन हुसैन नंढड़ा नबी से जे झोल में अची बैठा हुजूर संजर कपड़े में हाथ विझी उते जा गली खरे वाला पान फरमायो फातिमा जी बाबा ए दुनिया जा कपड़ा कोनन ए जन्नत जा कपड़ा तई नता जो सुभान अल्लाह आल बाय जामुरी तबैयो तमला करो भैया तबैयो तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अजमत मोहम्मद मुस्तफा शान तकबीर बोले सलीम इयो मुके गडे दे 1000 रुपया दे अल्लाह नारो एड़ो धोने जे कब्रिस्तान में हाने न सब मुर्दा उठी पड़े वाशी हगा लोह जी निड़ी लगल नारो हुचे कतबल हसन वल हुसैन फी लौह इमाम हसन हुसैन पट्टियों लिखी खड़ी आया खलक था क्या अल्लाह मौला बड़ी खैरे जी पारत थी बाजार अड्डा में बेड़ियों पे हलियूं पंहिंजा लक्षण कोन था ॾिसो अल्लाह पलाल तोखे को कुछ अखियुनि में थे तो होटल ते वेठो आहे मस्जिद वैरान पई आहे बस कर पौड़ा नमाज नमाज करबला में बच्चा कोठा पिया था नमाज पानी बंदा नमाज खीमर के बायो नमाज मुसलमान नमाज न पढ़े अली खैर वारो दीन में नमाज जरूरी आ जरूरी आ जरूरी आ जरूरी आ बुधाया में केतरो जरूरी आ बुधाया जेतरो कपड़न में कांच जरूरी आ गर्मी ॾाढी आ न चोलो लाहे छॾियो अञा गर्मी आ गंजी बिला अञा गर्मी आ फटको बिला अञा गर्मी आ टोपी बिला पर केॾी बि गर्मी हुजे
डरिया वाला जे कपड़न में काई जरूरी है ये मोहम्मद के दीन में नमाज जरूरी है गड़ी खैर जे दुकानदारन के शैतान केड़ी पट्टी पड़ी आ नमाज ते विंदो तो पो गिराक हलिया विंदा अब ताज पंप दिठो तव ताज पंप उथे बांग इंदी आ ना बोर्ड लगी विंदा आहिनि वक्फा बराए नमाज 150 पेट्रोल पंप आहिनि ताज साहब जा ऐं ताज ते 3 शयूं भलियूं अथव पेट्रोल भलो मस्जिद भली 3 शइ ॾिसां न बाथरूम भला बे अंदर जैं पंप ते विंदे न बाथरूम जे दर ते हमरा कुर्सी रखियो वेठो आहे निकिरंदे 20 रुपया ॾे अरे केड़ा अंदर समोसा खाई आ नवाब शाह मावे जो ते हमरा दर ते कुर्सी 50 ॾे मुझो छो जे पेट्रोल वधियो आ अरे जोर मुंड ॾो पेट्रोल इमाम हसन हुसैन पट्टियों लिखी खड़ी आया सुभान अल्लाह जो हदीस बना मजो नाए दाजा मौला हुसैन जा मुरीद भयो थबरो कयो जो जो हाथ हेठा वो कचड़ो अज तो मां वड्डा मौजू सोचे आयो हम पर देर थी वई पहिरियों दफ़ो मां तहां सां रत जो ग्रुप मिलाइण आयो ऐं मूंखे लगे तो त पंहिंजो ग्रुप मिली वियो आहे मिली वियो हा 2 पोड़ा उथी विया मां ॾिठा न हाणे पोड़ा घर वञी छा कंदा करण तो अथनि मुला देर पे करेंदा वो तोखे केड़ी कर थरे छरा लाइनी जमल भी ते या बे मोही बला बैठी हेड़ा जलसा चैन सारा का पो जलसो थियो ये ना बाकी क्रिकेट होंदी ना वो क्रिकेट जा शौकीन मैच ते थोड़ा ही होंदा इन छोरन जा शौकीन अन्या तमाके सोने उम्र जे शान ते गालाणो सोने सिद्दीक जो मकाम बुधाइणो देर थी वे मुझे फिटला जाते वना तो पछाड़ी अते तहां त घरों मोकलाया है खलकत आई है सुभान अल्लाह बई बछड़ा आया बाबा नाना फैसलो करा कर गया बल्ला जे मां की गया फैसलो कलो है धरे करा नथा जो सुभान हुजूर फरमायो फैसला कराना दवा त दर अली जो खड़काए जो 31 दिसंबर ते माके गड़ो जज जो घुराइंदो मच कचहरी ते वो अगले साल मुखे चई त 35 जज आया आहिनि तुंहिंजी तक़रीर ॿुधण मुंहिंजो पोइ चई अॼु तव्हांजे जलसे जो उनवान आहे हैदर करार जा फ़ैसिला 94 फ़ैसिला ॿुधाया मां घणा 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 हणी जजनि जा टायर रिमुनि समेत कढिया वो कोना सारो चीफ जस्टिस इमरान के ॾिसी 60 अरब जो चोर असारो जज ॾिसी पियो चए आपको देखकर मुझे बहुत खुशी सालो आयो आहे न तुंहिंजो वरी इमरान छा पियो चए मैं चोरों से नहीं बैठूंगा हाणे जेल में चोरन सां गॾु वेठो आहे
मानी भी गॾु खाए, पानी भी गॾु पे, कचहरी भी गॾु करे, रात जो सुम्हे भी गॾु। खबरदार उतां सुप्रीम कोर्ट जो फैसलो अचणो हेॾो असांजे मौलाना फज़ल रहमान हक़ल कई त खबरदार कोर्ट जो फैसलो थियो आहे भई मौलवीअ जो फैसलो ॿुधो भई त बुलंद करे काई दीन खे सलाम भई त पहिरियों तो कोर्ट वञे ही न पियो मां बीमार आहियां व्हील चेयर ते हिकिड़ी टंग था पलस लाइ ॾींहं ते बस ठक आहे जो फौजनि मोचड़ो कढा त घोड़े खां बि अॻियां थियो जल्दी मेरी फौज जे तनसीबात ते हमला फौज ते हमला हया कर फौज जो कदर कयो फलस्तीन में फौज कोने ना अज ताईं मारू क्या खाइन फौज जो कदर क्या ये जेकर रात जो निंड सुम्हो पिया ना या फौज जी कुर्बानी आहे फौजी जवान सलातन ते पंहिंजे सीननि ते गोलियूं खाई पाकिस्तान जी ॻाल्हि भईयो त बुलंद करे फौज खे सलाम भईयो त पाकिस्तान का मतलब क्या पूरा मजमू गूंजी वने मदनी चौक गूंजे पाकिस्तान का मतलब क्या 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 अन्या ना रिश्ता क्या तेरा मेरा रिश्ता क्या पंहिंजे मुल्क जो कदर क्यों अगे चवंदा पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह हाणे चवंदा पाकिस्तान का मतलब क्या अपना छोड़ के पराई रखा अग में स्टेट बैंक 75 जो नोट कढियो न उन सां छोरनि कहिड़ो होशियार कयो मोबाइल जी नंबर प्लेट करे छॾियो जंहिंजे कवर में ॾिस वो हुकूमत इन लाइ ठाहियो छिता अची थिया अॼु मारे टाइम हुजे हा न 94 मौला अलीअ जा फ़ैसला ॿुधाया अल्लाह सिर्फ़ 2 ॿुधाया देर इलाही थी मां घोटके में याद थी लॻई पगड़ो वॾेरो उथी बीठो चए मौला मूंखे टाइम दे 94 फ़ैसला मौला अलीअ जा ॿुधाइजा ख़र्च सॼो मां कंदुसि नथा चओ सुभान अल्लाह मज़ो ई न आहे ॾाढो मांखे घुराई देगियूं लाथई एको साउंड 94 फ़ैसला मौला अलीअ जा ॿुधाया मां अॼु सिर्फ़ 2 ॿुधाया छो त निंड बि तव्हांजो हक़ इंसानी जाननि खे रहम हाणे सराड़ीअ में ट्रेन हादसो थियो न वॾे में वॾी ख़िदमत उते बिरोहिन कई छो बिरोहिन सां विड़ियल आहियो छा 2 हथ बुलंद करे बिरोहिन खे सलाम कयो 2 हथ 2 असांजो दोस्त आहे न मीर फतेह बिरोही साईं यूसुफ बिरोही ज़ख़्मनि खे अस्पताल बोतलूं रत जो बोतलूं मण बर्फ जा कैननि जा कैन शरबतूं लगा मुझे यूसुफ बिरोही छा जे हिकिड़ो इंसान बची पए त रब बि राज़ी थींदो मोहम्मद बि राज़ी नथा जो सुभान अल्लाह मज़ो ई कोन्हे ॾाढा भईया त बुलंद करे बिरोही खे सलाम भईया त बिरोही रुगो कन्ने ख़बर अफ न कन हिननि जो
अल्लाह हिननि खां जमल पुछो चवंदा कन्नी ख़बर मुंहिंजो कबर में मलाइका पुछंदा मर पुग उते न चइजो कन्ने ख़बर आहे पोइ उते चइजो ख़बर अरे 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 बस ब फैसला मौला जा ॿुधाए पोइ इमाम हसन हुसैन जे राइटिंग जी ॻाल्हि ॿुधाए पोइ वाइद खे ख़तम थो कयां दुआ में वेहंदव अॼु दुआ बि अहिड़ी घुरंदोमांव जो कर्ज़नि जा कर्ज़ दूर मर्ज़नि जा मर्ज़ दूर बीमार छाक रोज़ीअ में बरकत छड़नि जूं शादियूं केॾी ख़ल्क़ आई ऐं नाला वरी गड़ी खेरे वारनि जा भला आहिनि मुंहिंजो नाले भाई सफ़ा लंगड़ो अंब न त असांजा छोकिरा चवंदा सभिनी भाइरनि जा नाला मैच में रखो हैदराबाद हिकिड़े छोकिरे खां नालो पुछो मुंहिंजो नालो छा चई सामन मुंहिंजो ॿिए भाउ जो चई बादल मुंहिंजो टे भाउ जो चई बरसात मुंहिंजो पोइ माणे जो नालो खिमणो हूंदो असांजो मोला चांडियो साहिबु वॾो ॻाइणो बि चांडियो हुअ जलाल वॾो धाड़ेल बि चांडियो हो पर उहो जिन मूंखे फुरियो इहे धाड़ेल आहे जा लूसी आहे धाड़ेल आलम खे न फुरींदो सैयद खे न फुरींदो न्याणी न फुरींदो मौलवी न फुरींदो मूंखां कोन फुर थी धाड़ेल फुरे जे कमाद बि टपी आहे पोइ सूबेदार आयो मूंखां पुछे पियो घणा ॼणा मूंखे पिया फुरनि मां ॻणियां पियो त घणा ॼणा वरी ॿियो जमादार आयो मूंखे चइसि कपिड़ा कहिड़े रंग जा आहिनि मुंहिंजो मूंखे हिते किलेशन पई आहे मुंहिंजो मुट पियो भई मां कपिड़ा पुलिस वारनि सां त हूअं ई मुंहिंजी यारी आहे हाणे 13 अगस्त DIG मूंखे घुरायो मीरपुर ख़ासि पुलिस जो बि क़दुरु कयो राति जो रोडनि ते चौकी था ॾियनि मां वेंदो आहे न टी चई बजे पुलिस वारा बीठा को ॾिसी चवंदो आहे खोड़ो साहिब थो वञे को ॾिसी चवंदो आहे जल्द बि थो वञे असांजो वॾो मोला चांडियो साहिब मोला अब्दुल्ला चांडियो रहमत जंहिं छा चयो चांडियो सच थो चवे रब ॼाणे क़ुरान थो बिश्तियो माणे थींदी रोशन क़बर सुबह फैसला तेरी बात सारी रात वकीले बिटाई चलेगी तेरी बात सारी रात वकीले बिटाई मौलाना असदुल्ला खोड़ो जिंदाबाद नाराए तकबीर सारी रात रुगो छड़ा था चवन सगरन जो मूड खराब छड़ा त मूंसां सुबुह ताईं ॿधल ये हूअं ई कोन सुम्हंदा ब फैसला ॿुधाए हमरा आयो मुंहिंजो मौला अली सोना अली जी काफ़िले में ॿ माइयूं पियूं वञनि ॿिन्हिनि जी डिलीवरी थी आहे हिकिड़ी माईअ जो ॿारु मरी वियो उन चयो हुन ॿार ते कब्ज़ो कयो ॿारु हिकु माइयूं ॿ उहो थी चए मुंहिंजो छोरे ते नंबर प्लेट बि कान्हे सोना अली फ़ैसिलो कर सच्ची कहिड़ी कुड़ी मौला अलीअ जो फ़ैसिलो ॿुधां जलाद खे जेका बि खणिया साईं छा था कयो हिन छोकिरे खे बटू करे रखिया अधु हुन माईअ खे अधु जेका सच्ची हुई जेका कूड़ी हुई हुनजो अली भले बटू करे कर अधु मूंखे ॾियो अधु जेका सच्ची हुई हुन चयो सोना अली बटू करे न करेसि भले हिनखे ॾेई छॾीसि मौला फरमाओ उहा कूड़ी आहे सच्ची ॿियो हमरा आयो अली मुंहिंजो 2 शादियूं आहिनि 2 घणियूं असांजा छोकिरा हिकिड़ी बि नथा कनि
सब कुंडिया थे मीटर आई को अली मुझे बशाती बिनिन जी डिलीवरी थी हिकिड़ी पुट ॼणियूं बि थी ॿई जो ॼण पुट मां ॼणियूं छोकिरी अञा राम भट अली फ़ैसिलो कर पुट जी माउ कहिड़ी थी जी माउ मौला अलीअ जो फ़ैसिलो पुछां हमरा खे जे ख़ाली प्याला घर खणियो जे ॿिन्हिनि जी थञ अलॻि अलॻि करे खणिया जे ॾिस जंहिंमें थञ वधीक आहे न या पुट जी माउ जंहिंमें थञ थोरी धी जी माउ अली इहो फ़ैसिलो अकुल मां कई आहे क़ुर मां मौला फरमायो अली कॾहिं कुरान का बाहर भी तो ही ना मौला अली जो मुरीद भैया थबरत करो भैया कली कली चमन चमन कली कली चमन चमन कली कली सोना अली केड़ी आयत मां फैसलो जे कुरान तुझे लिज़्ज़त कर मिस्ल हज़िल कुन सयद कुरान तुझे पुछ जा पैसा धी जो एक पैसो वडे थन वधीका पुट जी मां थन थोरी धी जी मां यो अली जो फैसलो ना है मोहम्मद जो कुरान जो फैसलो भाई बछड़ा आया नाना अखर लिखा ॾिसो कंहिंजा भला हुजूर फरमायो मां कीअं फैसलो कयां फैसलो कंदो हैदर करा भाई आया नाना फैसलो कर अखर कंहिंजा भला जे मां कीअं कयां फैसलो कंदी खातून जन्नत भाई आया अम्मा फैसलो कर जे सोने अली न कयो सोने नबी न कयो मां कीअं कयां हसन हुसैन जो फैसलो कंदो अर्श वारो रब मां फैसले जी सूरत ही ॿुधायां अम्मा ॿुधा पटियूं रखियूं 7 मोती अम्मा साण खणी आई जे फेराए छॾांदी जंहिंजे ते 4 पवण जा भला जंहिंजे ते 3 पवण जा कुझु घटि ईअं जो छॾे टे हिकिड़ी पटीअ ते टे ॿी पटीअ ते हिकिड़ो हवा में टंगिजी बीह रहियो रब जो फ़रिश्ते खे वञ 7 मोती खे 2 टुकर कर हिकिड़े खे हसन जी पटीअ ते छॾ ॿिए खे हुसैन जी पटीअ ते मां रब जो ॿिन्हिनि खे राज़ी नथा जो सुबा सोने हुसैन करबला में 5 कमा हेडो कामयाब जलसो मां न ॾिठो केर बि वञे न तो करबला गोलीअ जो आर्डर था करबला में कुरान पढ़ी करबला में नमाज पढ़ी करबला में सब्र कई करबला में 9 ॾींहं जो रोज़ो रखी करबला में कंधो कपाई पर ज़ालिमन जी आॾो चुकाई ना अज मुंहिंजी दिल चे थी शान अहल बैत जो जलसो आ 5 मिनट अल्लाह जो जिक्र कयूं त असांजी दुआ अर्श पहुचे जिक्र कंदा जेके जिक्र कंदा ॾाढा जो सुभाणे हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह मिठो मोहम्मद सल्लल्लाह जोर सा जलसो राय वफा में बढ़ता जा कुर्ब के सीने चलता जा हर दम शौक से बढ़ता जा खैरों से तू मांग नबी कोई नहीं है उसका शरीर सब मांगते आए वो दाता चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे मेरे मुंह से निकलेगा गिलानी क्या डरना है एक दिन आकर मरना है गिलानी क्या डरना है एक दिन आकर मरना है खुल के ये ऐलान सुनाना दुआ खां सवा केर भी साथी न छुड़े अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लुहु व लकल शुक्र कुल्लुहु व अलैकल बलागु कुल्लुहु ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम सुब्हानल्लाहि रब्बिल अर्शिल अज़ीम।
ए अल्लाह बड़ी खैर दे खैर फरमा असांजे बीमारन के शिफा बे औलादन के सारे औलाद ए अल्लाह जेके तोखे प्यार थींदा उन्हनि जी बख्शिश कर उनके कब्रुन के जन्नत जो बाग बना जिन भी सैयद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताबुन के अल्लाह सबनी जो खैर कबूल कर से खालिद दाद जो उम्र में बरकत दे ए करीम अल्लाह ए पूरा मजमुआ जो तो का माफी वठड़ा ए अल्लाह असांजे मुल्क के दहशतगर्दी को बचा नफरतुन को बचा फिरकावारियत को बचा झीड़न को बचा ए अल्लाह ये उम्मत फिरकन में विराजी वही तो ये शियो आ ये सुन्नी आ ये देवबंदी आ मौला असांखे मुसलमान कर ए अल्लाह असांखे मुसलमान कर असांखे उम्मत बना उम्मत कुंतुम खैर उम्मत ए अल्लाह असांखे नबी जी उम्मत बना मुसलमानन ने भी रहम कर दीवानन ने भी रहम कर ए अल्लाह ये सब दिला तुझा ठहर कुमर के सब दिला प्यारा हो ए अल्लाह गड़ी खैर की शिरक को बचा बिदत को बचा नाफरमानी को बचा ये जलसो असा कहीं जिद में न रखो कहीं बेइज्जत करने लायक न रखो असा जी जमात फिरका वारियत के खिलाफ ए अल्लाह असा के सच्चो मुसलमान असांजे कमन को तार के माफ कर असांजे वार वार गुनाह में विख विख रब्बना इग़फिर लना क़ब्ल अल मौत ए अल्लाह मौत का पहिरियों असांखे माफ़ कर वराहतन इंदल मौत जमल मौत अचे अखियूं छिक में लगल होंदियूं बच्चा चौधारी पिया रोईंदा उन टाइम असांजी हालत रहम कजो ए अल्लाह उन डॉक्टर बिरोही जो बचड़ो गुज़ारे अल्लाह से उनजी हालत डॉक्टर साहब के सब खादम बेचारे जी अमर गुज़ारे ए अल्लाह ये कब्रुन की जन्नत जो बाग असांजी दुआऊं मैयतन जे हक़ में कबूल कर वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत ए अल्लाह जमल मौत अचे असांखे तड़ ॾेई कफन में वेड़े तुंहिंजे हवाले कंदा पोइ असांखे अज़ाब न कजाए वला तुहासिबना यौमल क़ियामा वला तुहासिबना यौमल क़ियामा ए अल्लाह क़यामत में असांजी पकड़ न कजाए इन उम्मत के माफ कर सहाबा जे सब के माफ कर आले मोहम्मद जे सब के माफ कर मदीने वाले साईं जे सब के माफ कर ताकि मक्के मदीने जो मुसाफिर बना ताकि मक्के मदीने जो सही सलीमुल्लाह बिरोही बोर्ड में बड़ी खिदमत के इंसान जी तुझे नाते ए अल्लाह इन खिदमत के कबूल फरमा इन खिदमत के कबूल फरमा इंसानियत की खिदमत केॾो मजमो आयो आहे सब हथ कयूं बैठ बैठ मासूम बच्चा नौजवान अच्छे नारे वाला ए करीम अल्लाह ए अल्लाह रहमत जी निगाह खणी गड़ी खैर जे मदनी चौक ॾे ऐलान कर फरिश्तन के चओ जेके भी मदनी चौक ते शान अहल बैत कॉन्फ्रेंस में आया मां रब्बा जे सभिनी खे माफ़ कर ए अल्लाह असांखे साहबा जो अदब नसीब फरमा उम्महातुल मोमिनीन जो अदब नसीब फरमा आले मोहम्मद जो अदब नसीब फरमा असांजे मुल्क पाकिस्तान की हिफाजत फरमा पाकिस्तानी सरहदन की हिफाजत फरमा कायदे जमीयत मौला फजल रहमान की हिफाजत फरमा अल्लाह डॉक्टर साहब जे बचड़न की हिफाजत जिन जो बाबू रत में विंजी तो के प्यारो किया अज भी उन बच्चा सिर तरीअ ते कयूं हेॾा राशिद पियो अचे हेॾा नासिर हेॾा तारिक पियो अचे हेॾा ताहिर पियो अचे ए अल्लाह डॉक्टर साहब जे बचड़न जी पार थे अल्लाह चइनि तरफ़ सब साथी दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि
इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद जितरो टाइम दुनिया में रहाएं कल में ये तवार सा रहा पाना में घुराएं जुबान के पाक कल जाई फरमा आमीन ला इलाहा इल्लल्लाह।